नौशरो फिरोज खान खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक की रिपोर्ट मुताबिक दरिया खान मरी भरिसां ॻोठु मुराद खोखर वटे तार में बीठल हथियारबंद मोटरसाइकिल सवारन दरिया खान मरी खां ॻोठु मोटर मरी वेंदड़ मोटरसाइकिल सवार मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि ॻोठु मोटर मरी वासी इमाम बख्श मरी ऐं एजाज मरी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते दरिया खान मरी इस्पताल आंदो वियो, जितां ॻणती जोगी हालत हुजण सबबि ज़ख़्मियुनि खे नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। ज़ख़्मी इस्पताल नींदे रस्ते में फौत थी विया। ज़ख़्मियुनि एजाज मरी जे भाउ वकार मरी ॿुधायो त तार में वेठल हथियारबंदन दरिया खान मरी जे मरी पेट्रोलियम सर्विस जे मैनेजर इमाम बख्श मरी ऐं एजाज मरी ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान नौजवान रोड तां वेंदड़ बस खे बीहारे पनाह वठण जी कोशिश कई, मगर मोटरसाइकिल सवार हथियारबंद बस बीहारे इमाम बख्श मरी ऐं एजाज मरी मथां फायरिंग करे खेनि ज़ख़्मी करे फरार थी विया, जिन खे नवाबशाह इस्पताल न्यो पए वियो त ज़ख़्मी रस्ते में फौत थी विया।